ओ मुंहिंजा बाना तुंहिंजे साह जूं रगूं तोखां परे हिन मां अञा वेझो उजीब दावत दाए इज़ा दआन ओ मुंहिंजा बाना जॾहिं तव्हां मूंखे सॾींदा हो त मां जीव करे तव्हांखे जवाब ॾींदो हां फलियस्तजीबू ली पोइ भल त मूंखे सॼो मुंहिंजे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो त इंसान ऐं मालिक में फ़र्क़ु इंसान ऐं अल्लाह में फ़र्क़ु फरमायो त इंसान खां तव्हां 2-3 दफ़ा का शइ घुरंदो त ॾींदो चौथे दफ़े खां पोइ चवंदो त मां वटि बैंक त कोन्हे कहिड़ो बि गारो दोस्त हुजे हुनखे चओ मूंखे 500 ॾींदो वरी ॿीहर चएसि 500 टीहर चएसि 500 चौथे दफ़े चवंदो त बैंक त मां वटि कोन्हे माना बानो बार बार घुरण ते कक थींदी अल्लाह वरी बार बार न घुरण ते कावड़ो त बानो मां खां छो नथो घुरे घुरे त ॼांसि न बाक़ी मसलो ही आहे त अल्लाह मालिकुल मुल्क असांजे दिलनि जे राज़नि खे असांजे हालात खे असांजे ग़लतियुनि खे ॼाणे थो तव्हां असां कॾहिं दुआ घुरंदा आहियूं नबी साईं फरमायो जॾहिं दुआ घुरो तव्हां यकीन कयो त दुआ क़बूल थी पोइ फरमायो त दुआ जे क़बूल जा तरीक़ा 3 जेका घुरो उहा मिले त ज़ाहिरात क़बूल थी जेका घुरो उहा न मिले जेका घुरो उहा न मिले उन जे बजाय तव्हांजे मथां वॾी मुसीबत अचणी ही जहां तकलीफ़ में मुब्तला हो इन खां वॾी मुसीबत अचणी ही मालिक तुंहिंजे दुआ घुरण जे करे उहा माफ़ करे छॾे पर तोखे ख़बर न पई छो त तूं जहां तकलीफ़ में आहे हो तोते वॾी अचण वारी अल्लाह माफ़ करे दुआ क़बूल थी 3 तरीक़ो फरमायो त क़यामत जो ॾींहुं थींदो यकीनन थींदो कुरान करीम में लिखियो पियो आहे या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़त व तज़उ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा व तरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद अल्लाह पाक फरमायो जॾहिं क़यामत थींदी त अजीब हालात थींदा हर खीर पियारण वारी औरत पंहिंजे बच्चे खे फिटो करे छॾींदी हर हमल वारी औरत जो हमल ज़ाय थींदो वतरन्नास सुकारा माण्हुनि खे ॾिसंदे त नशे में ईअं बेहोश वमा हुम बिसुकारा नशे में पर अल्लाह जो अज़ाब सख़्त हूंदो तंहिं करे उन्हनि जी सूरत हाल इहा हूंदी मुझे महबूब करीम 1.25 लख नबियनि जे सरदार ताजदार मदीना 3 ॻाल्हि इहा ॿुधाई 3 ॻाल्हि त क़यामत जे ॾींहुं अल्लाह पंहिंजे हिकिड़े बाने खे चवंदो त तुंहिंजो बंगलो आहे वञ चवंदो रब मुंहिंजा अमल ई कोन्हनि मुंहिंजा एॾा अमल ई कोन्हनि अल्लाह पाक फरमाईंदुसि त तूं फलाणे ॾींहुं फलाणी जे मां दुआ घुरी चवंदो हा फलाणे ॾींहुं फलाणी जॻह ते मां दुआ घुरी चवंदो हा अल्लाह दुआऊं ॿुधाईंदुसि दुआ ज़रूर घुरंदा अदुआ मुखुल इबादत महबूब फरमायो दुआ इबादत जो मगज़ अथव मगज़ न हुजे त माण्हू चरियो आहे मगज़ न हूंदो त इबादत असांजी ईअं फिरंदी हूंदी फरमायो दुआ ज़रूर घुरंदा पोइ रब्बुल आलमीन फरमाईंदुसि दुआउनि जे सदके तोखे ॾियां थो दुआउनि जे सदके इहो जन्नत जो महलात तोखे ॾियां थो वो अर्ज़ कंदो साईं दुआउनि जे सदके रब फरमाईंदो सां पोइ उते हीअं हथ पंहिंजे राननि ते हणी चवंदो अफ़सोस दुनिया में का बि दुआ मुंहिंजी क़बूल न थिए आहे सभु हिते पियूं इनखे चइबो आहे सिंधी में ॾिठो मिठो अल्लाह असांखे न को जन्नत थो ॾेखारे न को जहन्नम थो ॾेखारे पर जन्नत जो बि बयानु करे छॾियईं जहन्नम जो बि बयानु करे छॾियईं ऐं तव्हां असांजे लाइ छा बयानु कई अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून अल्लाह पाक फरमाए थो मुंहिंजा उहे माना जेके अणॾिठे ते ईमान आणनि था
हबीब करीम सवा लख नबियन जे सरदार ताजदार मदीना फरमायो त क़यामत जे ॾींहुं निठण उस सिज मथे जे मथां अवा सिज मथे जे मथां हूंदो पोइ सम्झो था त केॾी गर्मी हूंदी। हाणे असां कहूं केतिरो मथे मथे पोइ बि गर्मी तंग थी करे फरमायो त ज़मीन तपी ट्रामे जहिड़ी गाड़ी थी माण्हू पघर में गोता पिया खाईंदा पर चंद क़िस्मनि जा माण्हू हूंदा जेके रब जे अर्श ऐं क़ुरान जे छा में हूंदा। महबूब करीम फरमा जहां मुंहिंजो उम्मती क़ुरान करीम जी तिलावत घणी कई उन जे लाइ अल्लाह फ़ैसिलो कंदो क़ुरान जी सूरत बकरा सूरत आल इमरान इन्हनि ॿिन्ही खे ककरनि जी शक्ल ॾेई फरमाईंदो पढ़ंदड़नि जे मथां छांव करे वियो। ॿिए पासे फरमायो त अर्श जी छांव हूंदी अर्श अल्लाह जो उन जे छांव जे हेठां फरमायो त 7 क़िस्मनि जा माण्हू वेहंदा घणा 7 क़िस्मनि और मां तव्हांखे जो रुॻो 2 क़िस्म फरमाया हिकिड़ो उहो माण्हू रजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ाज़त ऐनाह उहो माण्हू जेको अकेलो वेठो आहे अल्लाह खे यादि कंदे कंदे अखियुनि मां पाणी वही पियुसि। क़यामत जे ॾींहुं मालिक फरमाईंदुसि मुंहिंजा बानड़ा आ अर्श जे छां हेठां बीही रह तूं रोई आयो आहीं तुंहिंजा ॻोढ़ा मूंखे एॾा मरिया आहिनि जो अॼु अर्श जे छां हेठां बीहारींदो। वरी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साजन फरमायो ॿियो ओ माण्हू रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मस्जिद ओ मुंहिंजो उम्मती जंहिंजी दिलि मस्जिद सां टंगी पई आहे। टंगी पवण जो मतिलबु आहे त तवजो अथसि मस्जिद ॾे त केॾी महिल मस्जिद मां हय्या अल सलात जो ऐलान थिए थो हय्या अल फलाह जो ऐलान केॾी महिल थिए थो त वञी नमाज़ पढ़ अलाह खे तव्हां सां प्यारा हूंदा। मां दोस्तनि खे हीअं अर्ज़ु कंदो रहंदो आहियां त तव्हांजो ॿारड़ो गटर में किरी पवे पोइ सच ॿुधायो तव्हांखे प्यारो आहे कौड़ो आहे। जेको गटर में किरी पियो गंदे पाणी में भरिजी वियो लटा किना थी वियसि इहो तव्हांखे प्यारो आहे या कौड़ो आहे? प्यारो आहे। इहो प्यारो आहे कौड़ो न आहे पर इन प्यारे खे झोली में कोन विहारो इन प्यारे खे प्यार भी कोन कबो जॾहिं वेंजार बस कपड़ा ॿिया पाराए बस पोइ प्यार भी कबुसि झोली में भी विहार बस। अल्लाह भी ईअं थो फरमाए मुंहिंजा बाना सुबुह खां वठी बेपरी ताईं तूं गुनाहनि जे गप में भरिजी पई हाणे वुज़ू कर हथ धो त उन जा गुनाह छाणिया मुंहुं धो त गुनाह छाणिया बाहूं धो त गुनाह छाड़िया मथे जी मख कर त गुनाह छाणिया पेर धो त गुनाह छाणिया मस्जिद ॾे हिकिड़ी विख खण त 10 गुनाह छाणिया 10 दर्जा बुलंद कया 10 सवाब लिखाया अल्लाह अकबर चई ऐं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चओ त मां मालिकुल मुल्क मलाइकनि खे चवां त इन जो दफ़्तर त खोलियो। दफ़्तर जॾहिं खोलींदा आहिनि पोइ रब पुछंदो अथनि ॼाणे थो रब ॼाणे थो पर खे शायदि कंदो आहे गुनाह बचसि कि न ख़तम थी विया गुनाह बचसि कि न ख़तम थी विया मलाइक अर्ज़ कनि था अञा थोरा बचा अथसि फरमा उहे बि मिटाए छॾियो माना बेपारी ताईं पंहिंजो जेको दफ़्तर किनो थी वियो साफ़ थी वियो। मस्जिद छा चवंदा अल्लाह जो छा आहे घर घर के अॼोके दौर में तव्हां हाउस वेठा था चओ मथां लिखाए बि छॾियो था हाउस मस्जिद अल्लाह जो हाउस आहे। वज़ीर आला जे हाउस में केरु ईंदो जंहिंखे मोकल मिलंदी कि न बिना मोकल जे वज़ीर आला त मथे आहे पर SP जे हाउस ते बिना मोकल जे कोई नथो वञी सघे। मालिकुल मुल्क तो असां जहिड़नि घरनि ऐं गंदनि खे सॾु करे थो हय्या अल सलात हय्या अल फलाह ओ मुंहिंजा बाना अच मुंहिंजे दरबार में चओ सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला मथो मथे खण त तोखे पाक करे छॾे। निमाज़ इन जे करे तव्हां असांजे मथां फर्ज़ आहे। क़ुरान शरीफ़ क़ुरान बि अलाह खे ॾाढो वणियो फरमाए मन शगलहुल